ओ भाइरन जे मता जुल्म करण वाला, ओ न्याणी जे मता जुल्म करण वाला, यारा जे न्याणीअ जो हक खायो वेठा आहियो। मुसलमान मता चवी न भेण जो हक खाई करे तहज्जुद जी नमाज पढ़ंदव। जे पुट जे लाइ भाइरन जे अखियुनि मां रत जा ॻोढ़ा हुआ, जे पुट जे लाइ भेनरुनि जे अखियुनि मां रत जा ॻोढ़ा हुआ, एतिरो कर वर इहो पुट भी सुभाणे 4 कुल पढ़ण क़ब्र ते अचे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबी व अहले बैतिही अजमाईन। बत्ती बंद कर रखे। इन मानी तो सबन के रे घुरायो है। वाजिबुल एहतराम मुजाजिजो दोस्तों मुसलमान भाइरो, रब करीम जा किरोड़े करम अरबे एहसान थिया जे मालिक सही तवा असा के न पांजे पाक घर में घुराए करे कुरान पाक जी बुधण ऐं बुधाण जी तौफीक अता फरमाई। सच बुधायो तवा जेके मस्जिद जे अंदर वेठा आयो न ये नसीबन वारा है जो अल्लाह तवा के बानड़ा त मस्जिद जे बाहर वारा भी आए जेके मस्जिद जे बाहर प्लेट जी पोया आइन ये भी अल्लाह जा बानड़ा था। तवा भी अल्लाह जा बानड़ा तो पर मस्जिद घर के जो आ, मस्जिद घर के जो आ। तवा जेका नाराज हो जो तो ने के पांजे ओताक में व्यारी दो। हां वाह व्यारी दो बन्ने ते भी बर्दाश्त न कंदा हो। जेका राजी होंदो उन के चायूं भी प्यारी दो माने भी कराई दो। ये मस्जिद का बाहर होजण जी निशानी इया था। तवा सा का राजी ते जे करे चंद माणो वेठा आयो या अल्लाह जी मेहरबानी। जलसन जो मकसद इहो हुंदो आ त का शे सिखूं उनते अमल कयूं। मुझा उस्ताद मोहतरम हजरत साईं मीर मोहम्मद मीरक वारा फरमाइंदा अबा जलसो घरी खन जो मदरसो था जण हिक बे के सबक पे पढ़ायूं सबक जा भेरा पे ॼारायूं इहो घरी खन जो मदरसो। दौर असा आयूं आका जा उम्मती आयूं आका जा गुलाम पर यार असा हींअर नाले जा मुसलमान रहा आयूं असा जा कम लही विया असा नाले जा मुसलमान रहा आयूं। मां तवा का पुछा कया तो त अवा 2 नंबर करण मुसलमान जो कम आ, व्याज खाण मुसलमान जो कम गालायो कि सही उथंद में जाटड़ी बदी दे त कादा पगर सकन। मुखे भी चऊं पिया आखिरी में तोखे वारो ॾींदासी मां चयो अॼु कचहरी सवेल क्या मरी सदाई आखिरी में दा ॾियनि। शराब पियण मुसलमान जो कम अबे अम्मा जी नाफरमानी करण मुसलमान जो कम भेण जो हक खाइण मुसलमान जो कम भाव जा खाता मटाइण मुसलमान जो कम। दादा छत वठी वही तो या पकड़जी आयो कंद हेठ ॾिठा पिया वञण तव्हांजा चेहरा ॿुधाइनि पिया। महबूब फरमायो मुझे उम्मत जी मता एड़ो भी दौर ईंदो ज़ाहिरी वॾा वॾा भाकुर पाईंदा पर दिलियूं नफ़रत का भरियूं पयूं।
एतरी स्टाफ ते अध कोप चाह जो मां प्यारे मास सॼो इरफान जो गिला कंदो वरी इरफान अध गिला कोप जो प्यारे से वरी मुंहिंजी गिला उते कंदो इहो कम हले पियो या न हा तव्हां जी सिंधी ॿोलीअ में इनखे छा चवंदा आहियो हा कुझु कचहरी करे वञा महबूब फरमायो मुझे उम्मत जी मता एड़ो भी दौर ईंदो ज़ाहिरी वॾा भाकुर पाईंदा दिलियूं बुग़्ज़न सां भरियूं पयूं अदा अध कोप ते ईमान जो बेड़ो गर्क करे वेठा आहियूं ईमान जो बेड़ो गर्क करे वेठा आहियूं अध कोप चाह जो दरिया खान मिलियसि उते गिला कंदो चाचे जी वरी चाचे अध कोप चाह जो प्यारे से वरी मामे जी अची चाचे वच गिला कंदो मुसलमान या इश्कुरु पानो आ जाते फिटई मुसलमान या इश्कुरु पानो आ जारे नट ते लगाए उते फिटा मुसलमान इहो कम असां मुसलमान जो कम मुनाफिकत करण नाए ब नंबरी करण मुसलमान जो कम नाए जे जवान जा उम्मती सरायूं पया जे जवान ते कलमो पढ़ियो आ उन जवान असा के ये सबक कोन ॾिना नंढड़ा थोरो हेठ वियो बार जेके नंढड़ा बीठा आहियो जेकरे चुप कयो त सही आ न त शाख जे कुंड ते बी करे भले कजे दुरूद शरीफ हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जो या सहाबिया मिठड़ो उमर फारूक रज़ी अल्लाह तआला नो सही ओ मरियम जे गोर जा मुसलमानो मरियम जे जलसे में चढ़वारो यार आका जा गुलाम असां भी सरायो पया आका जो गुलाम उमर फारूक भी सराए पयो आका जा गुलाम असां भी सरायो पया मिठड़ो उमर भी आका जो गुलाम पियो सराए असां भी आका जा उम्मती सरायो पया मिठड़ो उमर भी आका जो उम्मती पियो सराए असां भी महबूब जा दीवा परवाना सदायो पया परवाना सदायो पया मिठड़ो उमर भी आका जो दीवानो आई परवानो सराय पया उन जे दिल में अल्लाह जो खौफ केडो हुयो उन जे दिल में अल्लाह जो भो केडो हुयो यार पो सा पाजी जिंदगी दे नजर कयो असा वारी जिंदगी काते पे गुजरे हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबिया जे जो नालो सुनो हुज़ैफा बिन यमान आका जो सहाबिया राजदाने सहाबिया आका पंजा राज सुने हुज़ैफा के बुधाई दो हुयो सहाबा फरमाइन था हुज़ैफा के खबर हुंदी जे को मानो मुनाफिका हुज़ैफा जे जनादे ते कोन वींदो हो उन जनादे ते कोई कोन वींदो हुयो मिठड़े हुज़ैफा के आका बुधाईंदा केड़ो मुनाफिका हुज़ैफा आका जो सहाबी आका जे राज़न के जानी दो ओ तेतरी स्टाफ जे गैरतमंद मुसलमान यार पो पंहिंजे ईमान दे त नजर कजा असा वारो ईमान काथे बैठो असा मुसलमान अलाए केड़ी जगह ते पहुता आयो हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबिया मिठड़ो उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु से आधी रात जो सुन हुज़ैफा जे दरवाजे ते आया दरवाजो खटकाए तो सुनो हुज़ैफा जे तो जे टाइम ते मां बाहर निकतो आ दिसा सा अमीर उमर मुझे दरवाजे ते आयो चम साईं तवा ता साजा बादशाह हुयो तवा मां हुज़ैफा दे न्यापो मोकलियो मां हुज़ैफा तवा दे अचा तवा आधी रात जो मुझे दरवाजे ते आया आयो ओ आका जा उम्मती सदाण वारा आका ते कलमे पढ़ण वारा आका जा गुलाम सदाण वारा मिठड़ो उमर भी आका जो गुलाम ही परवानो सदाईंदो हुयो मिठड़ो उमर भी आका जो दीवानो सदाईंदो छा थो चवे ओ हुज़ैफा मुझो हिकड़ो ज़ाती कम न हुयो उन जे करे तो दे अचण पयो मिठड़ो उमर के परदोने हुज़ैफा जे टेबन ते अंदर विहारियो चवे तो सुना उमर बुधा त सही केड़ी गाल पिया कयो मिठड़ो उमर फारूक रज़ी अल्लाह तआला
न तो फरमाए खौफे खुदा जी गाल के बुधाया यार जिनके आका जन्नत जो बिशारत दिनियो न जिनके आका फरमाए उमर तू जन्नतिया जिनके आका जन्नत जी बिशारत दई वेठा न उनन जे दिल में अल्लाह जो खौफ केड़ो हुयो मित्रो उमर फारूक रज़ी अल्लाह तआला न तो फरमाए हुज़ैफा तू राज़दार साहब दिया मुझी 63 साल उम्र थी भैया पोड़ो थी वयो कमजोर थी वयो मुके भी के शे जी करवा कोने का एक गाल तो काम छा कराया हुज़ैफा इहो त बुधा काते मां उमर जो नालो मुनाफिकन जे लिस्ट में कोने को अल्लाह अकबर हुज़ैफा मुखे भी के गाल जी परवाह कोने का इहो बुधा काते मां उमर जो नालो मुनाफिकन यार असा जी जिंदगी त मुनाफिकन वारी भी गुजरे ब नंबर वारी गुजरे पे एक नंबर मुसलमान थी ब नंबर मुसलमान न थी जा एक नंबर मुसलमान थी करे जिंदगी गुजार मिठो हुज़ैफा चवे तो जेट मत सुने उमर या गाल कई मुझे पैर जे हेठा जमीन निकरी वे सुनो हुज़ैफा चवे तो मां पाजे अब्बे जे जुदाई में पे एतरो कोन रुदो मुके पाजे अब्बे जे जुदाई जो भी एडो सदमो कोन थियो एडो दुख कोन थियो जेतरो उमर जे इन सवाल मुके झूरे विदवा निचरो उमर फारूक रज़ी अल्लाह तआला न सके सुनो हुज़ैफा चवे तो ओ मिटड़ा उमर मां आका जलाए तुजला हे लफ्ज कोन बुधा हे लफ्ज तुजला आका जे ज़बान ता बुधा होया महबूब फरमायो जे रस्ते ता उमर ईंदो उन रस्ते ता शैतान भजी विंदो आका का तुजला हे लफ्ज बुधा होया ओ मुझे सुना उमर मां हुज़ैफा तुजला हे लफ्ज आका जे ज़बान ता बुधा महबूब फरमायो जे रस्ते ता उमर इंदो उन रस्ते ता शैतान हलियो वेंदो ओ सुना हुज़ैफा मत आका जे सुना उमर मां हुज़ैफा हे लफ्ज बुधा महबूब फरमायो 9 साल जिब्रील उमर जी तारीफ करे 9 साल पूरा थी विदा उमर जी तारीफ कोन पूरी थी सकती वो उमर तो पूछा करे वो उमर पे पूछा करे काथे मुझो नालो तो मुनाफिकन जे लिस्ट में ना है यो हो खौफे खुदा यो हो न जे दिल में खौफ काथे असा इन शे में अची त न व्यायो ओ मुसलमानो आज यार असा वारी जिंदगी इहा पई गुजरे आज मुसलमान जी जिंदगी इहा पई गुजरे मुनाफिकत का यार बच जा मुनाफिकत का बच जा डाडो पुछड़ो यो अमल थई डाडो पुछड़ो अमल थई जे अमल जे पुठिया सा लगा पियायो ओ मुसलमानो यार खौफे खुदा जी गाल निकती आदत है जुमलो भी चई वना मिठड़ो उमर फारूक रज़ी अल्लाह तआला न सही या गाल यार मां बुधाईंदो ईंदो छाउन जे दिल में अल्लाह जो खौफ हुयो छाउन जे दिल में अल्लाह जो भो हुयो जॾहिं यार बाचा जे दिल में अल्लाह जो खौफ त पोइ रैयत जे दिल में भी अल्लाह जो खौफ हुयो जॾहिं बाचा जे दिल में अल्लाह जो खौफ हुयो त रैयत जे दिल में भी इहो ई अल्लाह जो खौफ आधी रात जो मदीने जे घट में चौंकियो पियो ॾे अमड़ न्याणीअ के चवे थी ओ मुझी न्याणी कीर में पानी दविज चवे थी अम्मा तुके खबर ना है बादशाही उमर फारूक जिया उन टाइम ते चवे थी पुट अम्बा उमर त दिसे कोन थो न्याणीअ जे जवाब दे त नजर कजा चवे थी अम्मा उमर त कोन थो दिसे उमर जो अल्लाह त दिसे पियो उमर त कोन थो दिसे उमर जो अल्लाह त दिसे पियो सच बुधायो तवा असा रात जो गाह जी भरी चोरी करे ईंदा आहियूं कुआं जी भरी चोरी करे ईंदा आहियूं कॾहिं चयो ॿियो कोई तो कोन थो ॾिसे अल्लाह त ॾिसे तव्हांजी ॻाल्हि नथो कयां तव्हां त मोकिलाए खाईंदा आहियो चोरी जी हिते आदत ई कोन्हे ईअं न तव्हांजी ॻाल्हि नथो कयां मां पंहिंजे नवाब शाह ज़िले जी ॻाल्हि थो कयां तव्हां माशाअल्लाह मस्जिद जा कख मस्जिद खां ॿाहिरि निकिरो ई कोन्हे ईअं न
ओ मुसलमानो यार अल्लाह जो वास्तो थे, अल्लाह जो वास्तो थे, पांजी जिंदगी के तब्दील कर, पांजी जिंदगी दे नजर कर, मोवारी जिंदगी काथे पई वने। मां मुसलमान या आका जो गुलाम या शे मुके जुगाए त या कोन दी जुगाए यार। जे टेम ते जिना करण विंदो उन टेम ते छो न सोचंदो बियो त कोई कोन तो दिसे मुजो अल्लाह त मुके दिसे पियो। यो छो न चवंदो बियो त कोई कोन तो दिसे मुजो अल्लाह त मुके दिसे पियो। चोरी वारे वक्त में जरी दुनिया सुती पई हुंदी छो न चवंदो सजी दुनिया सुती पई मुजो अल्लाह मुके दिसे पियो। ओ यार जरे पराओ हक खाइंदो भेण जो हक खाइंदो उन टेम ते छो न सोचंदो बियो त कोई कोन तो दिसे मुजो अल्लाह त मुके दिसे पियो। ओ जे टेम ते नंढन भाइरन जा खाता मटाइंदो ओ वदा भा मता चवी नंढो भाओ, मता चवी नंढे भाओ जो खातो मटाए करे बच्चे जिलाए मिलके तो गद कया। अरे जने नंढो था जा सब दुनिया जा दर बंद थी वया। अर्श वारे रब जे हेठा ही न लफ्ज चवे ओ मुजा अल्लाह मां त गरीब मिस्कीन है। अल्लाह मुजो भाव त जालिम बणजी वयो अल्लाह मुझे भाव जे नजर जे अंदर हया निकरी वियो ओ मुजा रब मुजो हक खायो बैठो थई अल्लाह बिया त मुजा शब्द दर बंद थी वया थे तुझो ही दर यार जरे आशा से आंगुर खणी करे अर्श वारे कोर्ट में भाव केस दाखिल कई दुनिया जे कोर्टन के पैसा दई करे थानन वारन के पैसा दई करे यार ए प्यार कठड़ा विंदे पर अर्श वारे ए प्यार रद्द को न थी दी तई मता चवी इता दरिया खान थाने वाले ऐसे जेके 15-20 हजार दिना केस खत्म फुल वाले थाने वाले ऐसे जेके 15-20 हजार दिना केस खत्म ओ सोना है दुनिया जाते ही रिश्वत खोर अर्श वारी ए प्यार रद्द कोन। ओ मुसलमानो यार परावन हकन का पान के बचाओ मता चवी भाव जो हक खाई करे मां हज कयो इदम यार हो हज भी कबूल को न तई मता चवी मां परावो माल खाई यतीम जो माल खाई करे भेनरे जा हक खाई करे भाइरन जा हक खाई करे खैर खैरात कंदम वडा वडा जलसा कराइंदम वडियो वडियो देगियो लाराइंदम परावा हक खाई करे भल तू जलसा करा भल तू वडियो वडियो खैरात कर रब वटी है खैरात कबूल को न तई सबरी जो माल खाई बस अलाज लाए एक वडो कोट वारन के देगियो लाराए पाडो कोई करे खाराई नम मुके माफ थींदी कोन माफ थींदी कोन थींदी खैर भी कबूल कोन एडो असा जो हिरस थी वियो एडो असा मुसलमानन में हिरस थी वियो वट वटा उन जो बन्नू कटियो उन जो बन्नू कटियो हियर भी रस्ते ता अचा पयो रस्ते के खाए करे हेतरो वनी बन्नू बचराए तो ओरे मुसलमान कादे खणी मिले केड़ो मरी कौम में को एड़ो माणू हो जको बंगलो साण कब्र में खयो बियो जे को एड़ो हो जको पैसा साण खयो विजे सब इते फिटी करे दिला छा बचे आहे असा में सब सत जमीन खाण जो ओ मुसलमानो यार अल्लाह जो वास्तो थे अल्लाह जो वास्तो थे जे नबी ते कलमो पढ़ियो वेठायो जे नबी जा उम्मती सरायो पया हुन ते हे सबक दया अमर अली मा साण ते फरमाए जे टाइम ते महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थे जी जलाम वटा खणी आया यार ए आका तो के मुके सबक दई वया आका तो के मुके दर्श दई वया ओ भाईराम जा हक खाण वारा ओ भाईराम जा खाता मटण वारा ओ भेनर जा हक
खाइण वारा यार कलामुल्ला भाव के हक ॾियारायो थे कलामुल्ला भेण के हक ॾियारायो थे रब जे कलामुल्ला में लिखियो पियो थे भाव बापे जे मिल्कियत में हिकिड़ो हिस्सो भेण जो आ ॿ हिस्सा भाव जा आहिनि यार हे कलामुल्ला तू के मूंखे पियो ॿुधाए भेण के भी हिस्सो ॾियणो आ भाव के भी हिस्सो ॾियणो आ यार अॼु कलामुल्ला जे फैसलनि के तू मां यार पुठियूं ॾियो वेठा आहियो हुज़ूरन वरले सलातो वसलाम में सही अमर हलीमा थी फरमाए जे टाइम थे आका सिंह के अमर आमिना वटा खणी आया मां सॼो पासो खीर जो आका जी लाइ मुक़रर कयो आहे खबो पासो खीर जो पंहिंजे पुट अब्दुल्ला जी लाइ मुक़रर कयो आहे अमर हलीमा थी फरमाए हिकिड़े ॾींहुं मां इरादो कयो ॿई पासा खीर जा महबूब के प्यारे करे ड्रो कराया छो त मके वारनि जी मूं वटि अमानत आहे हाय अम्मा हलीमा तू कहिड़े जवान जे लाइ इहो सोचियो आहे अम्मा हलीमा थी फरमाए जॾहिं आका के खीर पियारण शुरू कयो आहे महबूब सॼो पासो खीर जो पीतो आहे पासो वराए जॾहिं आका के खबो पासो ॾिनो आहे महबूब खीर बि कोन पीतो आहे ओ मरियम जे गोद जा मुसलमानो यार जलसे में अचण वारो ॼण आका ही सबक ॾेई विया अम्मा मां मोहम्मद ॿाहिरनि जा हक़ खाइण कोन आयो अम्मा मां मोहम्मद ॿाहिरनि जा हक़ खाइण कोन आयो अम्मा मां मोहम्मद हक़ ॾियण आयो ओ ॿाहिरनि जे मथां ज़ुल्म करण वारा ओ न्याणीअ जे मथां ज़ुल्म करण वारा यार जे न्याणीअ जो हक़ खायो वेठा आहियो मुसलमान मता चवी न भेण जो हक़ खाई करे तहज्जुद जी नमाज़ पढ़ंदव न भेण जो हक़ खाई करे चिलो करे ईंदमि 4 महीना आयो ईंदमि 40 ॾींहं आयो ईंदमि न भेण जो हक़ खाई करे मां कहे वञी करे मस्जिद तो ठहराया यार रब वटि इहो अमल क़बूल कोन अथई परायो हड़प कदम मुखां कोई पुछा करण वारो न आहे सोना एतिरो खा वरी जो सही जे पुट जे लाइ ॿाहिरि जे अखियुनि मां रत जा ॻोढ़ा हुआ जे पुट जे लाइ भेनरुनि जे अखियुनि मां रत जा ॻोढ़ा हुआ एतिरो कर वरी इहो पुट बि सुभाणे 4 कुल पढ़ण क़ब्र ते वेही करे फतवा वठंदा दरिया खान में ॾिसंदासीं हिकिड़ो को मौलवी असांजे पासे हूंदो न मूंसां यारी कंदो पोइ छा चवंदासीं अदा ॾियो हाल अहवाल असांजो इमाम सगोरो जेको आहे न इहो सॼो ॾींहुं होटल ते वेठो आहे बंदि वीचारो टीवी न ॾिसे वेठो हुजे सॼो ॾींहुं होटल ते वेठो आहे इन जी पोयां नमाज़ पढ़ा या न पढ़ा तोखे मौलवीअ ते फतवा यादि थी अचे नमाज़ पढ़ा न पढ़ा छो नथो चवी अछे मथे तां न्याणी घर में वेठी आहे नमाज़ क़बूल थींदी या कोन छो नथो चवी हो तोखे ज़ाहिरी पलीती नज़र अचे थी चई तो सही मुंहिंजा कपड़ा पलीतन तव्हां पाण चवंदा आहियो कपड़ा पाक हुजनि को नमाज़ पढ़ो हे असां वारो ढिढ भरियो ई आराम सां पियो आहे आका फरमाए हिक गिरे खाइण जे करे हिक लुक में खाइण जे करे 40 ॾींहं जो इबादतूं चट असांजा एकड़नि जा एकड़ खायो वेठा आहियूं खायो वेठा आहियूं काॾे वेंदा आहियूं असां नमाज़ूं काॾे वञूं असां वारियूं नमाज़ूं खेर खेरा ओ मुसलमानो यार अल्लाह जो वास्तो तो पांजे यार ईमान दे नजर कर मो वारो ईमान काथे पोतो असा मुसलमान अलाए काथे मुकायो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केड़ा सबक दे वया आका तो के मुके केड़ा दर्स दे वया महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु से यो आका सबक दिनो भाइरन जा हक अदा कंदो कर यतीमन जो हक अदा कंदो कर भेनरन जो हक अदा कंदो कर न्याणीअ जो प्यार लाहींदो कर हे महबूब सबक ॾेई विया जंहिंजे मथां कलमो पढ़ियो वेठा आहियो हुज़ूर अनवर सलातो वसलाम सही पंहिंजूं 4 न्याणियूं पढ़ाए तोखे मूंखे सबक ॾेई विया आका बीबी रुकैया साईं बि पढ़ाए बीबी उम्मे कलसूम साईं बि पढ़ाई बीबी ज़ैनब साईं बि आका पढ़ाई बीबी फातिमा साईं बि आका
पण या ओ मरियम जे गो जब मुसलमानो यार मां त हिय चवंदो सजी दुनिया गोलिया महबूब जी न्याणी बीबी रुकैया जेड़ी पाक दामन औरत कोन मिलंदे सजी दुनिया गोलिया बीबी उम्मे कलसूम जेड़ी पाक दामन औरत कोन मिलंदे सजी दुनिया गोलिया बीबी देन रुकैया जेड़ी पाक दामन औरत कोन मिलंदे सजी दुनिया गोलिया अम्मा खातून जन्नत बीबी फातिमा जेड़ी पाक दामन औरत कोन मिलंदे आका सैयार पाजू पाक दामन न्याणियो पढ़ाए करे तोखे मुके सबक दई वया तोखे मुके सबक दई वया है तोखे मुके सबक दई वया ओ कलमे पढ़र मुसलमानो जरे मां महबूब मुस्तफा करीम सल्लम से पाजू पाक दामन न्याणी जा बार लाता पो तवा मुजी उम्मत अच्छा मथा छो आका जो फरमान तई अदा आज दुनिया में फितना फसाद आहे या उलमा यार अची गान मां पांजी गाल के मुख्तसर कंदो हला महबूब मुस्तफा करीम हे लफ्ज फरमाया तुझे घर में न्याणी भी बालगा बाखलाक रिश्तो आयो दीनदार रिश्तो आयो यार आका हे लफ्ज कोन चया न्याणी जिला नौकरी वारो दिस जा आका हे लफ्ज कोन चया बंगले वारो दिस जा खुलूक हो जो लफ्ज पिया चवन खुलूक हो अखलाक दिस जो दीनदार दिस जो महबूब दीनदार घराने जो रिश्तो आयो बाखलाक रिश्तो आयो वो भी न्याणी जो बार न तो लाए तो छा थींदो फरमा फिल आरोज़े व फसादुन री फरमा को जमीन ते फितनो भी थींदो फसाद भी थींदो बुधायो अज जमीन ते फितनो फसाद आहे या अज इज्जत वारो अबो मुंह खाण जेड़ो रहो फेसबुक नेट जो जमानो आ बुधायो काके नौजवानो एकड़ो जुमलो तहां के भी चई वजा आज तू अब्बे अम्मा के नाराज करे प्यार जा पाना करे वेठो एतरो भी सोच जा जे अब्बे अम्मा जी लजन रखी हुआ मुजी केड़ी इज्जत याद रख जायो भी जुमलो सोना महबूब तोखे मुके जेके सबक दिना आज उनन सबकन के तूमा विसारे वेठायो कुरान हे भी फरमायो व अनकिहुल अयामा मिनकुम रब करीम हे भी तोखे मुके फरमायो तुझे घर में रनन जाल वेठिया जेके मुर्स बिन बारन ते या एक बार ते मुर्स छडे दिनो या मुर्स फोत थियो अल्लाह तुझे इनके बन व्यवहार इन जो भी बार ना यो भी अज़म कर न्याणिन के पर्दो भी कराई यो इज्जत वारो जेको तुझे मुझे न्याणिन के इज्जत वारो पर्दो मिलियो यो बिछड़े उम्र जे सदके आया पर्दे जो हुकुम कौन थियो गालिबन हुजूर जी घर वाली अम्मा उम्मे सलमा आका का इजाजत वठी करे माइटन ने वही हजरत उमर से फरमायो अम्मा पांजा हलनता परावा हलनता दोस्त हलन पिया दुश्मन हलन पिया अम्मा मुजी गैरत बर्दाश्त नथी करे जने वयो नबी सी फरमायो हाणी त वईया जितों जे गुलाम उमर वापस कयो सही बाहर निकता उमर तो पांजी अम्मा के वापस कयो जिसे मुजी गैरत बर्दाश्त नथी करे पर उमर अया पर्दे जे हुकुम त कोन थियो रब फरमायो महबूब इने जो जवाब उमर का न वठे ने जो जवाब मा रब पाण या अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन ए मुजा नबी कुल अज़वाजिक चौ पांजे बीबिन के व बनातिक चौ पांजे न्याणिन के व निसाइल मुमिनीन ऐ कलमे पढ़दड़ मुसलमान जे न्याणिन के चौ त घरा निकरो त पर्दे मुसलमानो अज यार या शे असा पर्दो असा का हली वियो जे चाहूं ता असा अम्मा फातिमा से मोहब्बत कयूं तो अम्मा फातिमा पांजी जिंदगी पर्दे में देखारे जे चाहूं ता असा हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन वाली जिंदगी अपनायूं तो उन्हनि त दुश्मनन के भी माफ़ कयो अज इहो अज़म कर माफ़ी वारो सबक अपनाईंदासीं पलांद वारो सबक अल्लाह जी के लफ्ज़ चवराया मुखे उन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अवल पोइ अमा खे अमल जी तौफ़ीक़ अता